और करबला के मैदान में हजरत इमाम हुसैन केड़े वक्त में भी नमाज पढ़ी दिखाई। तीरन तलवारन जी बरसात में भी नमाज पढ़ी दिखाई। पिछाड़ी बचड़ा शहीद किया, पिछाड़ी भाई शहीद किया, पिछाड़ी दोस्त यार शहीद किया, भाटो कासिम शहीद थियो। पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन भी जख्मन में चूर दे जमीन दे पिवा। शिमर जालिम तलवार नंगी करे हज़रत इमाम हुसैन जे सीने दे हज़रत इमाम हुसैन के चवे तो पढ़ कलमों दा कया शहीद। हज़रत इमाम हुसैन तो फरमाए जालिम शिमर छा दूंगे रजारना छा दूंगे धमकाना छा दूंगे खौफ डराना या के खबर ही नहीं। असाल पैदाई शहादत जे लाए थियाऊं। मुझे बाबू अली शहीद थियो, माखे उन ते फखुर आ। मुझे वडो भाउ इमाम हसन शहीद थियो, माखे उन ते फखुर आ। मुझे भाइरनि जी शहादत ॿियनि जी ते करबला जे मैदान में थी आहे, मूंखे उन्हनि ते फखुर आहे। मुंहिंजनि बचड़नि जी शहादत थी आहे करबला जे मैदान में। अली अकबर शहीद थियो, अली असगर शहीद थियो, मूंखे उन्हनि ते फखुर आहे। मुंहिंजा दोस्त यार मुंहिंजी सॼी जमात शहीद थी आहे, मूंखे सभिनी ते फखुर आहे। मां भी शहीद थियण लाइ तैयार आहियां, पर ज़ालिम थोड़ो तो परे थी। पहिरियों नमाज त पढ़ा, टे पारीअ जी नमाज जो वक्त आयो आहे। पहिरियों अल्लाह जो सजदो ॾियां, बाद में भले मूंखे भी शहीद कजो। हिते शिमिर थो चवे साईं कीअं नमाज पढ़ंदे जॾहिं तव्हांखे पाणी पीअण लाइ नथो मिले, वुज़ू लाइ किथों मिलंदो। हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ज़ालिम तां 7 तारीख़ खां वठी पाणी बंद कयो आहे। असां मिटीअ सां तयम्मुम कंदा नमाज पढ़ंदा आहियूं, ऐं हाणे भी मां मिटीअ सां तयम्मुम करे नमाज पढ़ंदुसि। शिमिर तो चवे साईं कीअं नमाज पढ़ंदे, तुंहिंजी सॼी जमात शहीद थी वई आहे। हज़रत इमाम हुसैन तो फरमाए बराबर जमात शहीद थी आहे, पर मां अकेले भी नमाज पढ़ण लाइ तैयार आहियां। शिमिर तो चवे साईं कीअं नमाज पढ़ंदे, 7 तारीख़ होनी तव्हांजो पाणी बंद आहे, 7 तारीख़ होनी तव्हांजी मानी बंद आहे। तव्हांखे बुखा, तव्हांखे उञा, ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे जिस्म मुबारक में तीर लॻाइनि। ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे जिस्म मुबारक में तलवारूं लॻियूं आहिनि। ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे जिस्म मुबारक में खंजर लॻाइनि। तव्हांजे जिस्म मुबारक मां बेशुमार रत मुबारक वरी आहे। ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे अखियुनि मुबारकनि मां पाणी हलियो आहे। भाइरनि जा जनाज़ा ॾिसी, बचड़नि जा जनाज़ा ॾिसी, दोस्तनि यारनि जा जनाज़ा ॾिसी साईं तव्हां इन हाल में कीअं नमाज़ पढ़ंदो, तव्हांजे जिस्म में कमज़ोरी आहे। ओ हज़रत इमाम हुसैन जे ईमान तां कुर्बान वञा। फरमाए दो शिमिर बराबर मुझे जिस्म में कमजोरी अची वई आहे, पर ईमान मुझो सागो ही मजबूत आहे। परे त थी ॾिस त मां कीअं थो नमाज़ पढ़ां। धिको ॾेई शिमिर खे परे करे उते जो उते हज़रत इमाम हुसैन मिटीअ सां तयम्मुम करे अल्लाह अकबर करे चादर विछाए नमाज़ शुरू कयूं। पढ़ंदा सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम
मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। अञा वरी आवाज़ अल्लाह माताओं पुछा दो एडे दुखे वक्त में हज़रत इमाम हुसैन नमाज न पढ़िया त मयार होयस ॻाल्हायो छो पढ़े नमाज जी हैसियत तव्हां खे समझायो त नमाज एडे मान वारी जो मां बच्चा कुर्बान किया भाइर कुर्बान किया मां दोस्त कुर्बान किया बुख बर्दाश्त कई उन बर्दाश्त कई पर नमाज कज़ा न कई वेंदे वाट बि रब जी नमाज पढ़ियो थो वञा। तॾहिं त जीअं अल्लाह वारे हज़रत इमाम हुसैन जी हीअं नमाज़ साराई चए न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। वरी बे अल्लाह वारे हीअं हज़रत इमाम हुसैन जो सजदो सारायो चली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। हेडो हज़रत इमाम हुसैन सजदे में आ हेडो नमाज में आ ज़ालिमन तीर जुटिया ज़ालिमन खंजर हया ज़ालिमन तलवार आयूं। हज़रत इमाम हुसैन सजदे में आखिर शहीद थियो सिसी मुबारक धड़ मुबारक धार थी को भी जुबान मुबारक हले थी आवाज तो जे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। अञा वरी आवाज़ अल्लाह पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन शहीद नमाज में अॼु अलाए छा थी वियो आहे हुसैनी सॾाइण वारनि खे नमाज न थी वञे अल्लाह अॼु अलाए छा थी वियो प्यारे नबी मोहम्मद करीम जे ग़ुलाम सॾाइण वारनि खे नमाज न थी वञे। नबी मोहम्मद करीम ने फरमायो कुर्रत ऐनी फिस्सलाह मुंहिंजे नखरनि जो ठार नमाज आ। अॼु मुसलमान ठहंदो थो अचे नमाज खां अॼु नमाज खां मुसलमान भॼंदो थो अचे नचाईंदो थो अचे मुसलमान कुझु हया कयो कुझु शर्म कयो कुझु ख्याल कयो जंहिं साईं जो खाओ था जंहिं साईं जो पियो था जंहिंजी ज़मीन ते रहिया पिया हो जंहिंजे आसमान हेठों रहिया पिया हो जंहिंजे ॾिनल पेरनि सां घुमंदा था जंहिंजे ॾिनल हथनि सां कमकार कंदा था जंहिंजे ॾिनल ज़ुबान सां ॻाल्हाईंदा था जंहिंजे ॾिनल अखियुनि सां निहारींदा था जंहिंजे ॾिनल कननि सां ॿुधंदा था जंहिंजे ॾिनल अखर सां कमकार कंदा था सोचींदा था हलंदा था उन साईं जी तव्हांखे छो नथी नमाज़ वणे उन साईं जो छो नथो तव्हांखे सजदो वणे उन साईं जे सद ते छो नथा अचण लाइ तयार हो। फसऊ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैय ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। हिते भी बेचारे के दुख कटियो चे साईं इब्राहिम नमाज जो मौजू ते ॻाल्हायो
नमाज़ न था मां गड़ियासी शिकारपुर जे भरसा गड़ियासी ना उते अल्लाह जी ज़ात जो कसम पेशमा रोई मुके जे साईं मोहम्मद इब्राहिम में वाइदो बुधण जा त शौक़ी न थी पर नमाज़ पढ़ण जे लाइ कोई तैयार न मां जे आज़ान ॾेई वेही रहंदो आहियां कलाकनि जा कलाक इंतज़ार कंदो आहियां हिकिड़ो जमायती बि लड़ी अची मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ तैयार न रड़ियूं था क्यों बरकत न आहे बरकत छाते थी बरकत नमाज में हिकिड़ो सहाबी आहे नबी साईं जो नबी साईं ने आयो साईं मां कमाए कमाए थकी तो मुझे रिज़्क़ में बरकत ही नहीं साईं मुझे वज़ीफ़ो ॾियो साईं ने फरमायो पुत्र दे हाल वाल नमाज पढ़दो आ कन्ना के साईं मां पंजगाना नमाज त पढ़दो आ पर तहज्जुद जी नमाज भी कज़ा न कंदो आ साईं ने फरमायो रुगी तू नमाज पढ़दो आ तुंहिंजा बच्चा ॿार के साईं उहे भी पढ़ंदा आहिनि साईं ने फरमायो को भी बरकत न आहे जे न साईं बरकत न आहे साईं ने फरमायो तुंहिंजो घर काथे आहे के साईं फलाणी गलीअ में फलाणी घिटीअ में मुंहिंजो घर आहे साईं ने फरमायो भला तुंहिंजे घर जे साम्हूं माण्हुनि जी आमद रफ़्तार अचण वञण आहे छा के हा साईं माण्हुनि जो अचण वञण आहे साईं ने फरमायो भला तुझे दर ते पर्दो लगल न आहे के न साईं पर्दो लगल न आहे साईं ने फरमायो दुआरो कर वनी भज पर्दो लगाए को हाल वाल कजाए साहबी भगवा वनी दरवाजे ते पर्दो लगायो ते बटन ॾियारन खां बाद में नबी साईं वटायो नबी साईं फरमायो पुट दे हाल वाल बरकत थी करन तो रनियूं करे बे बरकत आवे के साईं एडो अल्लाह जो फजल थियो आ जो कमाए थोड़ो दो जा खपाए खपाए थकी दो पैसे के पैसो खपे न दो खादे मो खुराक मो बरकत वने न थी साईं अल्लाह जे फजल सां पाण त ढो करे मानी खाऊंदा पाड़े वारनि खे बि खारायूंदा अञा मानी बची न पवे हेॾे तव्हां ॾे बि मोकिली न हो साहिबी फरमाए थो साईं एॾी बरकत पर्दे में कीअं ओ मुंहिंजा अज़ीज़ो साईं अरबाब जे दावत ते जलसे ते अचण वारो नबी साईं फरमाए पुत्र असल ॻाल्हि इहा आहे तव्हां नमाज़ पढ़ो पिया अल्लाह जी रहमत ऐं बरकत तव्हांजे घर जे मथां नाज़िल थी थिए वरी को बेनमाज़ी तव्हांजे घर ऐं दर जे अॻियां गुज़र पियो करे वञे अल्लाह बेनमाज़ियुनि खां एॾो काविल आहे जंहिं जाइ ते बेनमाज़ीअ जो उस वारो पाछो पवंदो आहे अल्लाह उन घर में बरकत ऐं रहमत ख़त्म करे छॾींदो आहे पुट बेनमाज़ी अॻितो टपी पियो वञे तव्हांजे घर ऐं दर जे अॻियां उनजो उस वारो पाछो तव्हांजे घर में पवे पियो अल्लाह साईं तव्हांजे घर में रहमत भी मोटाए पियो बरकत भी मोटाए पियो वरी तव्हां नमाज़ पढ़ो पिया वरी रहमत ऐं बरकत अचे पई वरी को बेनमाज़ी टपे पियो त रहमत ऐं बरकत हली पई वञे हाणे पुट तव्हां दर ते पर्दो लगायो हाणे तव्हांजे घर जे मथां अल्लाह जी रहमत ऐं बरकत नाज़िल थी थिए हाणे जेको भी बेनमाज़ी तव्हांजे दर वटां गुज़रंदो करे उनजो उस वारो पाछो तव्हांजे दर जे घर जे अंदर नथो पवे हाणे इहो पर्दो ढाल बणजी बीहो आहे तॾहिं अल्लाह साईं तव्हांजे घर में बरकत ऐं रहमत बरक़रार रखी आहे तबारकल्लज़ी बियदिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर